असल असांजे पाड़े में जुआ हलंदी आहे जंहिंमें ॿ टे चकर साफ़ ई ॿिया आया आहिनि जंहिं मीडिया ते बि हलायोसीं असां पोइ बि जुआ बंदि न थिए पई। टियों ॾींहुं 10 तारीख़ ते जेको गार गॾु करण पिया असां निकितासीं ॿाहिरि उन्हनि ॻोठायोसीं। उन खां बावजूदि अकबर सदीक आया जंहिं सिंधड़ी शादी हाल ते मूंखे गिरेबान खे वठी अचे तूं थींदो कहिड़ा जेको आहे जुआ बंदि कराइण वारो। इहा असांखे मंथली ॾिनी था ॻाल्हि पर तूं छो बंदि कराए थो जेकर तूं जुआ बंदि कराई असां जेको आहे तोखे हाफ फ्राई कंदासीं हाफ फ्राई न कयूं त फुल फ्राई कंदोमांइ। उनजे करे जेको आहे हाफ फ्राई फुल फ्राई जी धमकी ॾिनई या तोखे मां केस कंदोमांइ नाला मां खोलाईंदोमांइ 13 ॾींहं केस हणाईंदोमांइ। पोइ उनजे ख़िलाफ़ मां कल्ह जेको आहे सो कोर्ट में वियुमि उनजे ख़िलाफ़ पटिशन दाख़िल करायमि अकबर सदीक जे नाले सां। हे मां वटि हिन टाइम बि आहे जेकॾहिं पटिशन खां बावजूदि मां अॼु प्रेस क्लब कयां थो त जुआ बंदि करणु अॻे बि साफ़ ॿ टे चकर आया उन्हनि बि हलाई पोइ बि जुआ बंदि नथी थिए। पैसा हर शइ उहे वठनि था मंथलियूं वठनि था ॻाल्हि पर जुआ जो अॾ खुली आहे हिन असांजा ॿार जेके आहिनि ख़राबु थियनि था हर ॻाल्हि हर थिए थी उन जे लाइ को बि नुक़सानु मूंखे थियो या ॻाल्हि या पंधु का बि शइ थिए उनजो अकबर सदीक ज़िम्मेवार उन शइ जे लाइ मां जेको आहे प्रेस क्लब गॾु कयां थो।